المرسلين وعلى آله وصحبه أجمعين. साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो तवां के जन्नत जे खजानन जे बारे में खजाने जी जान ॼां। सुभान अल्लाह। तवां के जन्नत जो खजानो हासिल करण जो तरीक़ो ॿुधायां। असां के न केर ॿुधाए त फिलाणी जगह ते हीरन जी खान आहे, सोन जी देग लिकल आहे, लाए पाए सब उन जे पोयां पइजी ॾींदासीं। दुनिया वारा कूड़ा आमिलन जे चवण ते घर जो सिरूं तोड़े छॾनि। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं सच्चो आहे। सुभान अल्लाह। सादिक ऐं मस्दूक आहे ऐं नबी सुणे जेके लफ़्ज़ चया से हक़ फरमाया है। नबी सुणे जो कौल ऐं जन्नत खजाने जे बारे में महबूब ॼाण जंहिंजी हक़ीक़त हूंदी कि न हूंदी। बल्कि या रसूल अल्लाह ॿुधायो वो केड़ो लफ्ज़ आहिनि, उहा कहिड़ी शइ आहे जेके तव्हां जन्नत जो खजानो फरमायो था। साईं जन फरमायो त जन्नत जो खजानो आहे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। जेको माण्हू पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अल्लाह ताला उनखे जन्नत जो खजानो अता फरमाईंदो आहे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जन्नत जे खजानन मजा हिकु खजानो आहे। इन जी माना है त नेकी करण जी ताकत ऐं बुराई खां बचण जी हिम्मत अल्लाह ताला खां सिवा मुमकिन न आहे। समझो था? नेकी करण जी ताकत ऐं बुराई खां बचण जी हिम्मत अल्लाह ताला खां सिवा ॿिए कंहिं वटि न आहे। इन लफ़्ज़नि जी माना में खजानो आहे। तॾहिं मदीने वारे साईं फरमायो जे तव्हां चाहियो था जन्नत जा खजाना हासिल कयो त अक्सर मिन क़ौलि ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह फइन्नहा मिन कंज़िल जन्नत। घणो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो विर्द कंदा कयो, छो त इहो जन्नत जे खजानन मजा हिकु खजानो आहे। मुस्तदरक अल सहीहैन में इमाम हाकिम रिवायत आंदी आहे। साईं करीमन फरमाया मन क़ाल ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, जेको माण्हू चवे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अम्मो उन्हनि 99 वॾियुनि बीमारियुनि मझा नंढे में नंढी बीमारी गम ऐं परेशानी आहे। दुख पवे, गम पवे, ॿियो को मददगार न आहे, भायो था ॿियो को सार लहण वारो न आहे, ॾिसो था हाणे ॿिए के में आसरो उम्मीद न आहे, तव्हां हिन कलमे जो विर्द कयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। तव्हांजा दुख, गम, अलम, हम न कलमे जे सदके अल्लाह हड़ई लाहे छॾींदो। वरी चओ सुभान अल्लाह। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाया अबू हुरैरा छा मां तोखे अर्श जे हेठां जन्नत जे खजाननि मझा हिकु खजाने जे बारे में ॿुधायां। उहा जन्नत जेका अर्श जे हेठां आहे, मथां तबको जन्नत में भले में भलो तबको उहो आहे जेको अर्श मुअल्ला में जे करीब हुजे। मदीने वारे साईं फरमायो अहिड़े खजाने जे बारे में ॿुधायां जेको अर्श मुअल्ला जे हेठां जेका जन्नत आहे उन में रखायल आहे। त हज़रत सैयदना अबू हुरैरा अर्ज़ कयो मुंहिंजो अब्बो, मुंहिंजो अम्मा या रसूल अल्लाह तो ता कुर्बान, छो न ॿुधायो वो कहिड़ो कलमो आहे। साईं जन फरमायो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। इहो पढ़ अल्लाह तो जन्नत जो खजानो था फरमाईंदो। ऐं अल्लाह ताला फरमाए तो जंहिं माण्हू ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ियो, अल्लाह फरमाईंदो अस्लम अब्दी वस्तस्लम, मुंहिंजे बाने इस्लाम आंदो ऐं उन इताअत कई, हाणे इहो बानो अल्लाह वटि मक़बूल आहे। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो अक्सिरू मिन गर्सिल जन्नत फइन्नहा अज़बुन माउहा तय्यबुन तुराबुहा फअक्सिरू मिन गरासिहा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। साईं फरमायो जन्नत में वणनि जी कसरत कयो, छो त जन्नत जो पाणी ॾाढो मिठो आहे, जन्नत जी ज़मीन ॾाढी पाक आहे। पोइ तव्हां मां जेको घणो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो विर्द कंदो, हर हर कलमे जे बदिले उन जे लाइ अल्लाह जन्नत में वण पोखाईंदो आहे। ऐं हदीस मुबारक आहे साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो मेराज वारी रात जिब्रील अमीन सां गॾु मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटां गुज़रियो। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम बीठल हुयो, मूंखां पुछा कई त इहो केरु अथई गॾु जिब्रील? हज़रत सैयदना जिब्रील अमीन चयो त सुञाणी नथो,
हे मूसा गड आखिर ज़मान नबी खातमुन नबीयीन सरदार अंबिया मोहम्मद मुस्तफा करीम आहे सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम मूसा मिलियो, साईं ने फरमायो तो मूंखे चई या मोहम्मद मुर उम्मतक फलयुक्सिरू मिन गर्सिल जन्नते फइन अर्दहा वासियतुन व तुरबतुहा तय्यबतुन। या रसूल अल्लाह अवा पंहिंजी उम्मत के हुकुम जो तो वे जन्नत में घणा वण पोखिन, छो त ज़मीन जन्नत जी कुशादी आ खाली पियल आहे ऐं उन जी मिट्टी ॾाढी पाक आहे। ए अल्लाह जा रसूल, हाँ हज़रत हबीबी की अर्ज़ के फरमायो तो मूं चयोमांसि इब्राहिम अलैहिस्सलाम के वमा गर्सुल जन्नत, ए अब्बा इब्राहिम जन्नत जा वण कीअं लॻंदा? इब्राहिम अलैहिस्सलाम चयो या रसूल अल्लाह उम्मत के चो पढ़न ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। तव्हां के केॾी वॾी परेशानी हुजे, केॾो वॾो गम ऐं हम हुजे, तव्हां इन कलिमा जो विर्द कयो। इहो कलिमो अहिड़ो आहे जेको माण्हू रेगुलर रोजाना इन कलमे जो विर्द करे जादू खां, नजर खां, हादसात खां, बदनजरी खां, सही मुझा दुनिया जे मामलात खां, परेशानियुनि खां, गमन यलमन खां, हज़ारनि दुखनि खां इहो कलमो अल्लाह जो कोट बणिजी तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। पुराने ज़माने में जे जंग लॻंदी हुई त माण्हू हिकिड़नि किलनि में कोटनि में वञी लिखंदा हुआ। हैदराबाद में कचो किलो पको किलो आहे, जंग लॻंदी हुई त माण्हू वञी हिननि में लिखंदा हुआ, सामान सड़ो महीने जो राशन पाणी रखंदा हुआ। मुहासिरो थी वञे तंहिं बावजूद बि हुन में दाख़िल कोन थी सघंदा हुआ। सुभान अल्लाह, इहो दुनिया वारनि जो सिरुनि मिट्टी ऐं गारे गप जो ठहियल किलो आहे। हे अल्लाह जे नूर जो कोट आहे जेको माण्हू इहो कलमो पढ़े अल्लाह जे कोट ऐं हिसार ऐं किले जे अंदरि अची वेंदो आहे। रमज़ान मुबारक में घट मुंहिंजा किबला आलम मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त तव्हां 500 दफ़ा, घणा दफ़ा? 500 दफ़ा। वरी ॿुधायो घणा दफ़ा? 500 दफ़ा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो विर्द कंदा कयो। रमज़ान में ॿियो कमकार कोन्हे को त वेही अल्लाह जो विर्द कयूं, ज़िक्र अज़कार कयूं, पंहिंजे औराद में हिन कलिमे खे ज़रूरु शामिल कयो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ॿियो जॾहिं का परेशानी अचे, को मामलो दरपेश अची वञे, उन वक़्तु उन मामले खे हटाइण जे लाइ, दुख खे परे करण जे लाइ इन कलमे जो विर्द कयो। तव्हां गुम थी विया आहियो, तव्हांजी का शइ गुम थी वई आहे, तव्हांजी का हाजत पूरी नथी थिए, इन कलमे जो विर्द कयो। अल्लाह ताला तव्हांजी मुराद पूरी कंदो, तव्हांजी गुम थियल शइ वराईंदो, तव्हांजी हाजत पूरी कंदो, तव्हांजे गम खे तव्हां खां परे कंदो। तव्हां ते कर्ज़ आहे, हिन कलमे जो ख़तम शरीफ़ कढो 1 लख दफ़ा। तव्हां ते भली किरोड़े अरबे रुपया कर्ज़ हुजे न, हे कलमो इन ख़तम शरीफ़ जे सदके अल्लाह तव्हांजा कर्ज़ लाहे छॾींदो। हिन जा हज़ार फ़वाइद आहिनि, जे मां बयान कंदुसि त काफ़ी वक़्तु लॻी वेंदो। इन जे करे जन्नत जो ख़ज़ानो जो थियो त ॿी ॻाल्हि ख़तम थी वई न। त मुंहिंजा दोस्तो, इन कलमे जो विर्द ज़रूरु पढ़ो। इब्तिदाई रमज़ान में अॼु ॿीं जी राति आहे, तॾहिं तव्हांखे ॿुधायां थो जो सॼो रमज़ान हिन विर्द खे कंदा रहो। घटि में घटि त 2 तस्बीहूं न त 500 लाज़िम पढ़ो, 500 भेरा लाज़िम पढ़ो। इंशाअल्लाह तव्हां रमज़ान में हिन जे अनवारात, हिन जे फ़वाइद खे पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो। अल्लाह ताला शाल अमल तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला